नाज़रीन खबर जो सिलसिलो जारी है। हमारे सोबोटेरो का खबर ॾिना। सोबोटेरो लॻ ॻोठ मोहरम सोलंकी जे रवासी मसमाद अम्बरीन सोलंकी पंहिंजे सहुरे अलावराय सोलंकी सां गॾु एहतिजाज कंदे चयो त मूं 11 महीना अॻु अदालत जे इजाज़त सां इरशाद सोलंकी सां शादी कई हुई। गुज़िरियल ॾींहुं मुंहिंजे मामे पुलिस एहलकार हुंदल सोलंकी, चाचो फौजी वसीम सोलंकी, SHO राणीपुर अमीर चांग, ASI नादिर ताशकेली ऐं ॿिया पुलिस एहलकार साण करे असांजे घर ते मुंहिंजे मुड़ुस खे क़त्ल करण लाइ चढ़ाई कई। असां जेको भॼी वञी ॿिए घर में लिकी वियो। राणीपुर पुलिस जे SHO अमीर चांग ऐं उन सां आयल पुलिस एहलकार ऐं प्राइवेट माण्हू असांजे घर में पयल पेतियूं भञी सोना ज़ेवर रोक रक़म 80,000 रुपया, कंप्यूटर, मोटरसाइकिलूं, कपिड़ा, मोबाइल फ़ोनूं ऐं ॿियो सामान फुलूट कयो ऐं तशदुद कयो। मुंहिंजे मामे पुलिस एहलकार हुंदर सोलंकी, फौजी वसीम सोलंकी ऐं ॿियनि कुझु महीना अॻु बि हमलो करे मुंहिंजे सहुरे अलावराय सोलंकी ॾेर मुनीर खे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो हो। पुलिस एहलकार मामू हुंदर सोलंकी 50,000 भथो घुरे थो। असां IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खे अपील था कयूं त पुलिस गर्दी जो नोटिस वठी फुलूट कयल सामान वापसी कराए मुलविस एहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे असांखे तहफ़्फ़ुज़ ॾेई असांखे जीअण जो हक़ ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।